अच्छा पोइ चुप वेठा आहियूं छो? ठीक हाणे खाली ही जेको आहे हिन जूं पॉइंटूं नोट कंदा अचो। जीअं अंग्रेज दौर जे बारे में ॿुधायो त हिन में सभ खां पहिरीं सूरत थी ठही, उन खां पोइ सिंधी नसर। सिंधी नसर में पहिरियों नंबर आहे साईं आवाज कोन अचे। सिंधी नसर में अफ़सानो सभ खां पहिरीं सिंधी सूरत थी ठही अंग्रेज़नि जे दौर में। पोइ सिंधी कहानी या अफ़साना लिखिया विया। अल्फ़बे जीअं ई जुड़ी तीअं अल्फ़बे सिंधी अफ़साना कहानियूं जेके गुजराती हिंदी सां तर्जुमो कयूं। उन खां पोइ नावल लिखिया विया। पहिरियों नावल रासी रास हो जेको दीवान उदाराम ऐं नवल राय गॾिजी तर्जुमो कयो। ऐं उन दौर में हिकिड़ो ॿियो नालम दुलाराम जेको हिन मिर्ज़ा कली बेग लिखियो हो, तर्जुमो कोन कयो पर हुन लिखियो हो। उन खां पोइ ड्रामा लैला मजनू पहिरियों ड्रामो हो जेको मिर्ज़ा कली बेग लिखियो। ऐं उन खां सवाइ मज़मून जी मूं ॻाल्हि पे कई त पहिरियों जेको मज़मून जंहिं लिखियो हो वो अंग्रेज हो। मूं त घणा लिखिया विया पर जेको सिंधी तर्जुमो थियो उहो। सर आपकी आवाज नहीं आ रही है। अच्छा हाणे आवाज अचे पियो? आवाज आ रही है सर? जी? सर आपकी पहले आवाज कट रही थी और आप जो मतलब बता रहे हैं उनमें कुछ का समझ आ रहा है, कुछ का आ ही नहीं रहा है। चलो इंग्लिश वाला जो है मैं आपको भेज दूंगा, ठीक है, व्हाट्सएप पे। चलें मैम सॉरी सर, आप इस तरह करिएगा कि आपके पास जो है मतलब आपने जो हमें स्टडी करवाया है, कुछ तो आई है हमारे पास पिक्चर्स वगैरह, कुछ नहीं है तो वो आप प्लीज हमें सेंड कर दें ताकि हमारी उसमें से तैयारी हो जाए मैं पेपर्स ये के लिए। पूछना चाहता हूँ कि आप सर क्वेश्चन पेपर था नहीं, पहले मैं पूछना चाहता हूँ कि जो 3-4 जो मैंने व्हाट्सएप किए हैं आपको, समा दौर, सुमरा दौर, दालपुर दौर वगैरह, ये आपके पास पहुंचे हैं कि नहीं? सबके पास ये पूछ रहा हूँ। जी सर, जी सर, वो हाँ मिले हैं हमें, व्हाट्सएप पे आ गए थे, आमना ने शेयर किए थे। ठीक है, जबरदस्त, ठीक है, वो पहुंच गए हैं अभी। जी सर जी ठीक है। जो है ये मैं आखिरी जो है बताना चाहता हूँ कि अंग्रेज दौर में मजमून नवेसी में पहला जो मजमून लिखा था वो बेकन्स जो है बेकन जा मज़मून हुआ है। बेकन जा मज़मून मकालात अल हिकमत के नाले से सिंधी में तर्जुमो थियल। इफ यू वांट टू रीड बेकन तो उन्हें का अॻु में तव्हां के मिर्ज़ा कली बेग जो किताब मकालात अल हिकमत पढ़णो पवंदो ऐं जॾहिं उहो तव्हां पढ़ी ईंदो पोइ बेकन। ठीक है, चलो हाणे पाण जेको आहे सर आवाज कम पे अच्छे सर खत्म था करें। साईं गिटार भी होने जेडी इनके इते खत्म था करियूं ऐं पाण सवाल सर जेकी वेव फ्रीक्वेंसी थी हले साउंड। जी हेलो सर मेहरबानी करे एक प्रॉपर आउटलाइन असांखे ॿुधाए छॾियो एग्जाम। अच्छा हाणे ही है त सर आवाज कोन थी अचे। आवाज नथी अचे? क्लास खत्म था करियूं। हाणे ईअं करिणो पवंदो। ॻाल्हि ॿुधी पोइ कजो।